जे औरत के तो जड़ो निभागो मुड़स मिले त ॿियनि दुश्मननि जी कहिड़ी ज़रूरत आहे। जे मुड़स जे चवण ते हली हा न त ये मुसीबतूं कोन ॾिसी हा बचुल। बुआ तो पंहिंजी गैरत खे मारे छॾियो आ पर असां न। मां चवां थो इज्जत सां पेशीदी कर न त गाटो भञी छॾींदो साईं। अधीन बेदिमागी सां न ॻाल्हाइण अचायो आहे। दर दर जा धिका खाई पोइ हिते पहुतायो कैद में तब तव्हांजो अञा दिमाग़ कम कोन थो करे हा। ऐं वरी ॻाल्हायां थो सच त पोइ कीअं माना। जेकॾहिं मां दर दर जा धिका खाधा ऐं ॿियनि मर्दनि जे अॻियां झोलियूं झलियूं न त पंहिंजी न्याणीअ जे करे। जेकॾहिं इहा गैरत तो में हुजे हा न त मां ॿियनि जे अॻियां झोली कोन झलिया हा। ॿियनि मर्दनि जे अॻियां वञी झोलियूं झलियई ऐं मूंखे ख्वार रुसवा कई। तोखे छा मिलियो ॿुधा? छा थियो? छोरी आज़ाद कराई रहंदे हुन छोरी खे तो माराए छॾियो हा। नवाब खान मुंहिंजी थोरी घणी इज्जत कंदो उहा बि तो खाक में मिलाए छॾी खाक में। तुंहिंजी इज्जत हुई किथे जो अधीअ जे करे तुंहिंजी इज्जत हाक में मिली वई आहे। वॾी त वॾी पर नंढी बि माशाअल्लाह। अञा बचुल मां जान छॾायो त वरी तूं घाटे में थी लॻी हा। असांजी दाह रब खे आहे। असांजो हिसाब तोखां उहो ई वठंदो मुआॾे डर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।